अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू माय शो इनसाइड। आऊं आहियां मां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, मुल्क अंदरि सावणी जी बरसातुनि जी तबाहकारियूं, बिजलीअ जे बिलनि जे मामलनि ते हलंदड़ इख़्तिलाफ़ ऐं मामरा ऐं उन खां सवाइ नाज़रीन अॼु PTI तरफ़ां इहा ॻाल्हि कई पई वञे त जनरल फैज़ हमीद वारो जेको मामिलो थियो आहे, हीउ एपिसोड रुॻो इन करे थियो आहे त जीअं सुल्तानी गवाह ठाहे फैज़ हमीद साहब खे मिलिट्री कोर्ट हवाले कयो वञे, मिलिट्री जेल हवाले कयो वञे बानी PTI खे। उन हवाले सां बि अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू थींदी ऐं उन खां सवाइ जेके ॿिया मामला असांखे नज़र अचनि पिया। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे गुड गवर्नेंस जे हवाले सां उनजो मिसाल ॾींदे ॼाणायो आहे त जेके सिंध जूं अस्पतालूं आहिनि या सिंध अंदरि जेको सिहत जो इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो मिसाली आहे ॿियनि सूबनि जे लाइ। ऐं उन्हनि मदद जी आछ बि कई आहे त जेकॾहिं पंजाब हुकूमत चाहे त पोइ असां सिंध सरकार जेका आहे उहा इहा मदद करण लाइ तयारु आहे त सिंध जहिड़ियूं अस्पतालूं पंजाब में बि हू ठाहे ॾियनि। उन खां सवाइ बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सिंध खे इहा हिदायत बि कई आहे त जॾहिं बि वज़ीर आज़म साहिबु कराची अचनि त पोइ उन्हनि खे सिंध जूं जेके इहे अस्पतालूं आहिनि जंहिंमें जिन्ना अस्पताल आहे, NICVD आहे, NICH आहे, उनजो दौरो ज़रूरु करायो वञे। नाज़रीन, हीअ जेके मामला आहिनि उन्हनि ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे अॼोके पैनल में जॉइन कयो आहे कराची स्टूडियो में MQM जा सीनियर अॻवान आहिनि शबीर कायमखानी साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA मिर्ज़ा इख्तियार बेग साहब ऐं मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि MNA आहिनि खेलदास कोहिस्तानी साहब। वीडियो लिंक ज़रिए उहे बि अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां टिनी खे भलीकार, मां टिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं अवां ॿिन्ही जी इजाज़त सां शबीर साहब, बेग साहब, खेल साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। अॼु आछ बि कई आहे पीपल्स पार्टी जी जेका गवर्नमेंट आहे सिंध सूबे अंदरि, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहा आछ कई आहे त जेकॾहिं अहिड़ियूं अस्पतालूं चाहियो था तॾहिं बि सिंध सरकार मदद लाइ तयारु आहे ऐं उन्हनि वज़ीर आज़म जे लाइ बि इहो अहिड़ी हिदायत कई आहे वॾे वज़ीर खे उहे अस्पतालूं उन्हनि खे ॾेखारनि। कीअं ॾिसो पिया इन आछ खे, छा चवंदो? वॾी महिरबानी नाज़िया। ॾिसो, पीपल्स पार्टी असां सां मर्कज़ में हुनजी सपोर्ट आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब सॼे पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे ऐं पीपल्स पार्टी जे वोटनि सां वज़ीर आज़म थियो आहे। PML आहिनि या ॿिया जेके MQM बाक़ी जेके जमात इत्तेहादी आहिनि उन सभिनी वज़ीर आज़म खे सपोर्ट कयो आहे। बिल्कुलु अगरि बिलावल भुट्टो साहबु पार्टी चेयरमैन आहे CM सिंध अगरि वज़ीर आज़म खे दावत ॾींदा त वज़ीर आज़म साहबु बिल्कुलु उनजो दावत क़बूल कंदो ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। रही ॻाल्हि त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब खे सॼी दुनिया सुञाणे थी उनजी कारकर्दगी ऐं हू जॾहिं पंजाब जो वज़ीर आला हो, ख़ादमे आला हो, हुन अस्पतालूं, मोटरवेज़, पंहिंजो ऑरेंज ट्रेन, जेके हुनजा प्रोजेक्ट तारीख़ी हुन जा कमु थियल आहिनि पंहिंजे सूबे में ऐं हू मर्कज़ में बि हाणे जेतिरी कोशिशि करे पियो वसाइल जेतिरा आहिनि त हू पंहिंजी मुल्क जी ख़िदमत करे पियो। सो इन में आऊं सम्झां थो ज़ाती तौरु मुंहिंजी जेकी सोच आहे, हींअर इलेक्शन न आहे न ई हिन पॉइंट स्कोरिंग जो वक़्तु आहे, न ई आउं अहिड़े कमेंट्स ॾियणु चाहियां थो। कंहिंजी कारकर्दगी केतिरी सुठी आहे कहिड़े सूबे जी उहो आवाम खे फ़ैसिलो करणु ॾिनो वञे। आवाम पीपल्स पार्टी खे मैंडेट ॾिनो आहे। अगरि सुठो इलाजु ॾियनि पिया त इहा सुठी ॻाल्हि आहे, इहा हुकूमत खे ॾियणु खपे। पर उनजो मक़सदु इहो हरगिज़ न आहे त पंजाब में को मेडिकल सहूलियतूं न आहिनि। आउं सम्झां थो पंजाब में जेतिरियूं मेडिकल जूं सहूलियतूं आहिनि भले सिंध में बि हुजनि त सभिनी खे मुल्क में फ़ाइदो थींदो। जीअं NICVD हिकिड़ो सुठो मनसूबो, असां हमेशह हुनजी तारीफ़ कई आहे। गम्बट इंस्टीट्यूट जेको आहे उते डॉक्टर भट्टी साहब जो कमु थियल आहे त इनखे केर बि जेको सो हक़ीक़त खे इनकार न आहे। पर पंजाब में बि अहिड़ी तरह कई इदारा आहिनि जेके उते इलाज बि थिए थो। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त मरियम नवाज़ साहिबा वज़ीर आला पंजाब आहे ऐं जेको हुनजी कारकर्दगी आहे 4 महीननि में जेतिरो हुन कमु कयो, ख़ासि करे हेल्थ, एजुकेशन, यूथ लाइ, IT शोबे में, मतिलबु कहिड़ो अहिड़ो शोबो जंहिंमें हुनजी परफॉर्मेंस आहे। आम माण्हू जो जेको वॾो बिजलीअ जो बिलनि जो मसइलो जेकी शिकायत आहे, ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे, उनजो अहसासु हुन कंदे 45 अरब रुपया जेके सो पंहिंजे वसाइल मां, पंहिंजे बजट मां उनखे जेको सो जेके 500 यूनिट इस्तेमालु करण वारनि खे उन्हनि सहूलियत ॾिनी आहे। पर त खेल साहब, ईअं अवां ई जे इन कदम
पंजाब हुकूमत जे इन क़दम जेका अवां इतिहादी आहिनि उन्हनि खे मायूस कयो आहे। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी बि इहा ॻाल्हि करे पई त जेकॾहिं सस्ती बिजली जी फ़राहमी में का शइ रुकावट बणियल आहे त उहा वफ़ाक़ी सरकार आहे, छाकाणि त बिजली वारो जेको समूरो कमु आहे उहे मामरा ॾिसणु वफ़ाक़ जो कमु आहे। इतिहादी अवां जी ॿी जेका पार्टी आहे MQM, उहा पिणु मुतालबो करे पई त जेको ही रुगो पंजाब खे ऐं इस्लामाबाद खे जेका ही रिलीफ ॾिनो वियो आहे बिजली बिलनि में, ही माटेरली मां वारो वर्ताव कयो वियो आहे। कीअं इन्हनि खे कीअं रिस्पॉन्ड कंदो ऐं कीअं वफ़ाक़ी सरकार सोचे पई अहिड़ो ऐलान पूरे मुल्क जे लाइ छो न साम्हूं आयो? तो कल्ह बि मूं पंहिंजो हिकिड़ो बयानु जारी कयो हिन जेको सो मसइले ते। पहिरीं ॻाल्हि त सॼे पाकिस्तान जी अवाम जेको सफ़र करे पई महांगी बिजली, ख़ासि करे ग़रीब माण्हू जेको सो तकलीफ़ में आहे, उहो अफोर्ड नथो करे, इहो असांखे हिन शइ जो अहसासु आहे। जेकी ॻाल्हि तव्हां मर्कज़ जी कयो था, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब 50 अरब PSD फंड मां कढी 200 यूनिट जेके इस्तेमालु कंदड़ उन्हनि खे रिलीफ ॾिनो आहे 2 महीननि जे बिजलीअ बिलनि में, जेको सॼे पाकिस्तान लाइ आहे। ऐं जेके बि पाकिस्तान जा सार्फिन आहिनि 200 यूनिट खां जेके 84% आहिनि उन्हनि खे इहो बेनिफिट मिलियो आहे। हाणे हिकिड़ी तरफ़ ॾिसो, 18वीं तरमीम खां पोइ सूबनि खे हिकिड़ी पंहिंजो फंडिंग अचे थी, पंहिंजा पैसा अचनि था, पंहिंजा वसाइल आहिनि, वफ़ाक़ खां वधीक हू मज़बूत आहिनि सूबा। ऐं ॿी ॻाल्हि त मर्कज़ जेको सो हिन जेको IMF जे मुआदे खां पोइ का बि सब्सिडी नथो ईअं डायरेक्ट ॾेई सघे, सो उहो मर्कज़ लाइ इहो मुमकिन आहे। जे सूबनि लाइ इहो मुमकिन आहे त पंजाब में वज़ीर आला मरियम नवाज़ साहिबा हिकिड़ी रिवायत रखी आहे त मुंहिंजे ख़्याल में इनखे पॉज़िटिव ॾिसणु खपे त ईअं ई सिंध जो वज़ीर आला अगरि चाहे, उन वटि वसाइल आहिनि, सिंध सूबे वटि 15 खां 20 अरब, जीअं पंजाब में 45 अरब रुपए जो लागो काथो लॻायो वियो आहे, त मुंहिंजो अंदाज़ो सिंध में 15 खां 20 अरब खपनि जेके एतिरी सब्सिडी ॾेई सघनि था। तो बाक़ी KPK जी ॻाल्हि कयूं, हुते त हिकिड़ो जंगल जो कानून आहे, हुते जे न वज़ीर आला खे को अवाम जी फ़िक्र आहे न। ईअं बलोचिस्तान में असांजी गॾियल हुकूमत आहे, उन वज़ीर आला बलोचिस्तान खे बि करणु खपे, बजाए तव्हां इहो चओ त इहो कमु न करणु खपे या इहो कमु मर्कज़ जूं मजबूरियूं नथो करे सघे, पर सूबो करे सघे थो पंहिंजे अवाम खे, पंहिंजे ग़रीब माण्हुनि खे, पंहिंजे बिजली सार्फिन खे रिआयत इहा ॾेई सघे थो या ॾियणु खपे। तो मां सम्झां थो, मूंखे उमेदु आहे त सिंध पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं वज़ीर आला सिंध जेको इनिशिएटिव वठंदो ऐं इन ते हिकिड़ी हेल्दी कॉम्पिटिशन आहे। मां सम्झां थो मरियम नवाज़ साहिबा इहो हिकिड़ो क़दम खणी इहे सभिनी लाइ मौक़ो फ़राहम कयो। सभु सूबा करे सघनि था, सूबनि वटि वसाइल आहिनि, उहो पंहिंजे सूबे में अगरि ॿिए तरीक़े सां ॾियणु चाहिनि था, असां नथो चऊं पीपल्स पार्टी कमु नथी करे, उहो बि करे पई। अगरि उहो पंहिंजे सूबे पर सिंध जे माण्हुनि जी इहा डिमांड ज़रूरु आहे त जीअं पंजाब जे माण्हुनि खे इहा सहूलियत मिली आहे, इहा एहसास महरूमी असांखे दूर करणु। सब जवाब वठूं था, मूंसां गॾु बेग साहब भी आहिनि, शबीर कायम खानी साहब भी हैं। बेग साहब, क्या कहेंगे आप? वो कह रहे हैं कि एक तो बड़ी अच्छी रिवायत है जो पंजाब में डाली गई है, हेल्दी कंपटीशन है, बढ़ चढ़ के हिस्सा लेना चाहिए दूसरे सूबों को। सिंध सरकार जिसके पास वसाइल भी हैं, मरकज़ के लिए मुमकिन नहीं लेकिन सूबों के लिए मुमकिन है, क्या कहेंगे? देखिए, पहले तो मैं एक बात ये बतला दूं कि ये सब्सिडी जिस तरह से दी जा रही है वो मुझे आर्जी एक एक्शन नजर आता है, कोई मुस्तकिल बुनियाद के ऊपर वो नहीं है। दूसरी चीज, ये पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट जो हैं, यानी तरक्याती मंसूबे जिससे सूबे में माशी सरगर्मियाँ तेज होती हैं, जॉब के मुलाजमतों के मौके पैदा होते हैं, उससे कटौती करके दिया जा रहा है। मैं किसी की नीयत पे शक नहीं कर रहा है, गरीब सारिफ को तो फायदा हो रहा है। एक जो सार्फिन है उसको तो फायदा है, 14 रुपए फी यूनिट बिजली कम आ रही है। अब ये 45 अरब रुपए पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट यानी तरक्याती मंसूबों से कटे या जेब से डाले उन्होंने, पब्लिक को तो फायदा है। लेकिन मैं ये कहना चाहता हूँ इस स्टेज पे कि ये एक मुस्तकिल हल नहीं है। आपको लैंड लॉसेस को कम करना है, आपको बिजली की चोरी को कम करना है, आपको उस फ्यूल से बिजली पैदा करनी है जो सस्ता हो ताकि आपकी लागत कम आए, आपकी यूनिट सस्ता बने। आप टैक्सेस इसमें कम करें ताकि मुस्तकिल बुनियाद पे कीमत कम हो सके। एक बिजली के यूनिट में आधी से ज्यादा जो है वो टैक्सेस है,
तो मैं यहाँ पे एक माशियत के स्टूडेंट की हैसियत से सिर्फ यही बात कहना चाहूंगा कि ज्यादा बेहतर होता कि आप बिजली की लागत कम करते, आप टैक्सेस को यूनिट में जो शामिल है कीमत में उसमें से निकालते, उसमें कम करते। हेलो। जी जी बेग साहब, आपकी आवाज़ बिल्कुल आ रही है। जी जी हाँ। ठीक। तो लेकिन जो बात खेल साहब ने की यहाँ पर बेग साहब के, वो कह रहे हैं कि हमारी नीयत को देखा जाए, पंजाब हुकूमत ने जो रिवायत, हम किसी से एक हेल्दी कंपटीशन की हमने एक रिवायत डाली है, क्योंकि सिंध गवर्नमेंट ने तो इसको सियासी दिखावा करार दिया है। ये क्यों कहा गया, सियासी दिखावा क्यों है? देखिए, हम लोग भी पीपल्स पार्टी तरक्याती मंसूबों बहुत अहमियत देती है, क्योंकि ये गुर्बत में कमी लाते हैं। हमने जो आज साइबर नाइफ का इफ्तिताह किया है, जी। महंगी तरीन मशीन है रेडियोलॉजी की दुनिया में जो डाली गई है, और ये मुफ्त इलाज के लिए इंस्टॉल की गई है। उसके अलावा गंबट में जो हमारे इंस्टीट्यूट है, दुनिया में नंबर 1 इंस्टीट्यूट है जिगर का, लिवर का इलाज के लिए। NICBD जो सक्कर और कराची में है, ये दुनिया के टॉप कार्डियोवास्कुलर इंस्टीट्यूट्स में इसका शुमार होता है। तो ये नहीं कह सकते कि ये काम, हर सूबे की एक अपनी खुसूसियत होती है। सिंध में हमने पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप इंट्रोड्यूस कराई, और हमने पूरे पाकिस्तान में कहा कि इस मॉडल को आप कॉपी करें, इस मॉडल को आप समझें, इस मॉडल का रिप्लिका करें। हम इसके लिए आपको पूरी ट्रेनिंग देने के लिए तैयार हैं। और ये पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप महदूद नहीं है सिर्फ एक दो शोबे में, इंफ्रास्ट्रक्चर के शोबे से बनाए गए, मोटरवेज, हाईवेज बनाए गए। थर की जो कोल की प्रोजेक्ट है वो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में बनाएगा, और कामयाबी से ठीक। तो बेग साहब, अभी आपने सुना कोहिस्तानी साहब को, वो तो सराह रहे हैं, वो तो कह रहे हैं कि इस किस्म की फिजा होनी चाहिए मुल्क में। पीपल्स पार्टी क्यों समझती है कि ये सियासी दिखावा है, जो 2 माह का बिजली बिलों में रिलीफ का ऐलान सामने आया है पंजाब गवर्नमेंट का? देखिए, वजीर आजम साहब ने 3 महीने की सब्सिडी दी, और वो उन्होंने 250 अरब रुपए पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट से काटे। वो वहां से कटौती करके उन्होंने 250 अरब रुपए की सनती शोबे को सब्सिडी दी, लेकिन 3 महीने की। इसी तरह और दूसरी चीजों में जो उन्होंने सब्सिडी दी है, ये मुस्तकिल बुनियाद पे नहीं है। 3 महीने इसलिए हैं कि बिजली की कंजम्पशन ज्यादा होती है, गर्मी में बिल ज्यादा आते हैं, लोग सड़कों पे आ जाएंगे, लिहाजा 3 महीने, ये 3 महीने की छूट दे दो। अरे भाई, छूट देनी है तो आप दे मुस्तकिल। अगर बिल महंगे हैं तो पूरे साल के लिए महंगे हैं। तो बेग साहब, आप समझते हैं कि टाइम गेन किया गया है जो मौजूदा सूरत हाल है? ठीक। शबीर कामखानी साहब भी हमारे साथ हैं, MQM। वो कहा जाता है कि जो ये हुकूमत जिन बैसाखियों पर खड़ी है, उसमें एक MQM है, एक पाकिस्तान पीपल्स पार्टी है। शबीर साहब, छा रिस्पॉन्ड कंदो? MQM छो पई सम्झे त ही माटरेली मां वारो रवैयो आहे? खेल साहब जो मौक़िफ़ बि मां ॿुधो, बेग साहब खे बि मां ॿुधो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो नाजिया, जेका कल्ह इहो ऐलान कयो टियों ॾींहुं पंजाब हुकूमत जी तरफ़ां जेको रिलीफ ॾियण जे आवाम खे, मां सम्झां थो अमल सुठो आहे, पर इहो अमल सूबे जी हद तक त ठीकु आहे। अगरि इहा ई प्रेस कॉन्फ्रेंस पाण मरीम नवाज़ साहिबा जेका उते जी CM आहे उहा करे आहे, सुठो। नवाज़ शरीफ़ साहब जो हिकिड़ो कदु आहे, ऐं तव्हांजी जमात हिकिड़ी फेडरल तव्हांजी जमात आहे, वफ़ाक़ जी जमात आहे, पर इहो जेको अमल आहे मां कोन थो सम्झो मुनासिबु हो। हिन जे करे ॿिया जेका सूबा आहिनि उहे एहसासी कमतरी में मुब्तला हिन जे करे थींदा। त तव्हां वफ़ाक़ जी ॻाल्हि कयो था, ऐं सूबाई जी बि हिकिड़ी इहा ॻाल्हि अचे थी न, त नवाज़ शरीफ़ साहिब जो एॾो वॾो हिकिड़ो कदु आहे सियासत मां, त मां सम्झां थो नवाज़ शरीफ़ साहिब मियां साहिब पंहिंजो कदु खे नंढो कयो आहे हिन अमल सां। ठीकु आहे, हिकिड़ी हेल्दी कंपटीशन थियणु घुरिजे सूबनि मां। ऐं मां इहो चवां थो, अगरि CM साहिब इहा पाण करे आहे प्रेस कॉन्फ्रेंस ऐं रिलीफ ॾियनि आवाम खे पंजाब, त सुठी ॻाल्हि आहे। पर आवाम जी एक्सपेक्टेशन आहिनि सॼी पाकिस्तान जी आवाम जी, त हिन जे करे त हुकूमत हींअर PML-NG आहे। उहा तव्हांजी बिल्कुलु सही था चओ, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हलाई आहे ऐं MQM जी हलाई आहे, बट इहा सॼी ॻाल्हि असां ते बि अचे थी न। त असां हुकूमत में हूंदे बि इहा ॻाल्हि असां बिल्कुलु इन ते एतिराज़ु त कंदासीं न। त
त बेबा तव्हां अगरि रिलीफ ॾियो त सॼी पाकिस्तान जी आवाम खे तव्हां रिलीफ ॾियो ऐं जेके आवाम जो जंहिंमां फ़ाइदो थिए। बाक़ी हीअ त हिकिड़ो सियासी मां तो सम्झो हिकिड़ी सियासी चाल आहे त तव्हां पंहिंजे वोटर खे या पंहिंजी सिंपति तव्हां हासिलु करण जे लाइ हिकिड़ो इहो अमल तव्हां कयो था ऐं पोइ फॉरएवर थिए न। हीअ 2 महीने जे लाइ तव्हां उहो 45 जेका अरब रुपया ही कटौती करे तव्हां जेका तरक़ियाती कमनि जे हिन जा पैसा तव्हां अगरि तव्हां पे कंदा त मां सम्झां थो हीउ मुल्क जे लाइ ठीकु न आहे। आवाम खे रिलीफ मिलणु घुरिजे पर पाकिस्तान जी सॼी आवाम खे खणी हू कश्मीर में रहे थी चाहे उहो गिलगित रहे थी क्रॉस द बोर्ड जिते बि सभिनी आवाम खे इहो नून लीग ॼाणाए पई शबीर साहब त हिकु त हू ॼाणाइनि था त हीउ सूबा पंहिंजे वसीलनि जे हवाले सां ख़ुदि मुख़्तार बि आहिनि ऐं उन्हनि वटि घुरिबल वसीला बि आहिनि। मर्कज़ लाइ जेका शइ मुमकिन आहे सूबनि लाइ मुमकिन आहे। गॾोगॾु इहो बि अॼु ताज़ो चयो पियो वञे त कुझु मख़सूस माण्हू ॼाणे वण सूबनि विच में हिन मामले खे वठी करे इख़्तिलाफ़ पैदा करण जी कोशिशि कनि पिया। ॾिसो न हिन मां अॻे मुल्क तव्हां ॾिसो कहिड़ो क्राइसिस मां पंहिंजो इहो मुल्क गुज़रे पियो ऐं अहिड़े क़िस्म जा अमल थींदा त यकीनी तौर ते पोइ ॿिनि सूबनि में एहसास उमिरि में अॻे तव्हां ॾिसो KPK जे हाल तव्हांजे साम्हूं आहे। बलूचिस्तान अॻे एहसास महरूम जो शिकार आहे। हू चवनि था गैस असां हिते निकिरे थी सुई मां पर असांखे गैस कोन थी मिले हुते रॉयल्टी असांखे कोन थी मिले अलाए छा छा आहिनि। त इहा मां सम्झो त वधीक हिन खे मतिलबु पाकिस्तान खे मज़बूत करण जे बजाय मां सम्झां त हिन खे वीक कंदी ऐं दुश्मन जी नज़र ईअं पाकिस्तान ते लॻियल आहे की कीअं तरीक़े सां पाकिस्तान कमज़ोर थिए। त हिन हालात में अहिड़े हालात मां त मां सम्झां थो खणी सूबाई हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे अहिड़ा कमु करणु घुरिजे जंहिंमां वफ़ाक़ मज़बूत थिए। त अहिड़े अमल सां त मां सम्झां थो कमज़ोरी थींदो फेडरेशन वीक थींदो अवांखे इहो लॻे पियो। नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन ॿीहर अवांखे प्रोग्राम में भलीकार ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे मुल्की मामलनि ते। खेलदा साहब अवां वटि ईंदसि। ब्रेक खां अॻु अवां शबीर साहब जो मौक़िफ़ ॿुधो बेग साहब खे मां ॿुधो त अहिड़ा कंहिं बि क़िस्म जा उपाउ वफ़ाक़ी सरकार पारां अचणु फेडरेशन खे कमज़ोर करण जे बराबरि हूंदा। ॾिसो 18 तरमीम लाइ असां सभिनी गॾिजी कोशिशि कई। पीपल्स पार्टी हुनमें इनिशिएटिव वरितो असां बि हुन इतादी हुआसीं। सभु जमायतूं उन्हनि 18 तरमीम आंदी ऐं पोइ सूबनि खे इख़्तियार ॾिना। जॾहिं असां सूबनि खे ख़ुदमुख़्तियारी जी ॻाल्हि कयूं था त पोइ जेकी गुड गवर्नेंस आहे या गवर्नेंस या इंतिज़ामी मामला आहिनि त पोइ उहो हर सूबो पंहिंजी ज़िम्मेवारी पाण खणे ऐं बजाए ॿिए सूबे जे उनखे कॉपी करण जे उनखे कॉम्पिटिशन या उनखे पॉज़िटिव वठण जे इहो चए त हीउ वॾो सूबो आहे पर हर कंहिंखे पंहिंजे हिसे जो रक़म मिले थी उहो उन हिसे जो ख़र्च करे उनजी कमु करे त आउं सम्झां थो 18 तरमीम सभिनी लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघे थी। पर ज़ाहिर आहे जॾहिं इहा अहसास महरूमी जनम वठे थी हिकिड़े सूबे में गवर्नेंस ठीकु आहे कमु थियनि था ॿिए सूबे में अगरि नथा थियनि त उहो ज़ाहिर आहे उते इहा गणती थिए थी अवाम में बि। पर आउं सम्झां थो हिन जेके बिजली जे बिलनि ते सियासत करण बजाए पॉज़िटिव सियासत कजे बाक़ी तनक़ीद करण बजाए उनखे इन सेंस में वठिजे। MQM जी त ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। ॾिसो हू असांजा मर्कज़ में इतादी आहिनि पर सिंध में हुननि जो पीपल्स पार्टी सां इताद न आहे। हू कराची हैदराबाद में हिननि खे मैंडेट आहे अवाम जो। हिननि खे बि अवाम जी तकलीफ़ुनि जो अहसासु आहे त ज़ाहिर आहे हू मर्कज़ सां ॻाल्हाईंदा। हू डिमांड असां खां कंदा त असां सम्झूं था MQM खे बि इहो डिमांड करणु खपे ऐं पीपल्स पार्टी खे बि इहा कोशिशि करे सूबाई हुकूमत खे इन में को पॉइंट स्कोरिंग जा इलेक्शन कोन्हे या हीअ त हिकिड़ो आम माण्हू जो जेको चयो वञे त 2 महीननि जा आर्ज़ी आहे। ॾिसो ग़रीब माण्हू लाइ आम माण्हू लाइ हिकिड़े ॾींहं जे लाइ बि मसइलो हूंदो आहे त जेकर 2 महीननि लाइ उन्हनि खे को फ़ाइदो थिए थो अॻियां जीअं बेग साहब पाण फरमायो त मौसम जॾहिं थधो थींदो त बिजली बि घटि हलंदी ऐं माण्हुनि जा बिल बि घटि ईंदा त हींअर बिजली जे बिल माण्हू अफोर्ड नथा करे सघनि। उन तकलीफ़ खे महसूसु करे उन तकलीफ़ खे दूरि करण जी कोशिशि कई वई आहे। न की का हीअ को असांखे वोटर खे ख़ुशि करण जी ॻाल्हि आहे। हीअ पंजाब जे जेको पंजाब वासी आहे जंहिं PTI खे अगरि वोट ॾिनो नून लीग खे ॾिनो पीपल्स पार्टी खे सभिनी जमातुनि जो उते मैंडेट आहे त सभिनी खे फ़ाइदो थींदो आम सार्फ़ खे फ़ाइदो थींदो। ऐं आउं सम्झां थो नवाज़ शरीफ़ साहिबु हिकिड़ो सही ॻाल्हि कई। उहो 21 अक्टूबर ते हुनजी तकरीर ॿुधो त उहो आयो ई पाकिस्तान में त पाकिस्तान जी आवाम खे रिलीफ ॾिजे। उहो बार बार मर्कज़ खे बि ऐं ॿी मां तव्हांखे हिकिड़ी नाज़िया ॻाल्हि ॿुधायां त वज़ीर आज़म साहिबु 14 अगस्त ते तकरीर कई। बेग साहब बि हुन प्रोग्राम में मौजूदु हो असां बि हुआसीं MQM जा दोस्त बि हुआ। हुन चयो त अनक़रीब बिजली खे सस्तो कयो वेंदो उन लाइ गवर्नमेंट कमु करे पई। सो मां सम्झां थो वज़ीर आज़म साहिबु 20 कलाक कमु करे थो जंहिंमें हुनजी पहिरीं प्रायोरिटी उहा आहे पावर सेक्टर आहे ऐं पावर सेक्टर में IPP जो मामिलो हुजे या लाइन लॉसिस हुजनि या
जेके कम डिस्कोर्स आहिनि जंहिंमें करप्शन बि आहे, जंहिंसां बिजली चोरी बि कराई वञे थी, उहे समूरा जेके प्रॉब्लम आहिनि जंहिंजे करे अॼु बिजली महांगी आहे, उनखे सस्तो करण लाइ, उनखे मयारी करण लाइ, उनखे सुठी सर्विस ॾियण लाइ वज़ीर आज़म साहब पाण उन ते क़यादत में पर कोशवाई साहब, वफ़ाक़ी सरकार जो प्रायोरिटीज़ पंहिंजी जाइ ते, पर जेका अवां सां फ्रंट लाइन ते गॾु बीठल आहिनि, जिन ॿिनि पार्टियुनि जो पाण बि ज़िक्र कयो, पीपल्स पार्टी ऐं MQM, उहे ॿई न रुगो डिमांड त कनि था त अवां इक्वल ट्रीटमेंट कयो, सभिनी पार्टियुनि खे इक्वल ट्रीट कयो, पर उन सां गॾोगॾु हू इहा ॻाल्हि बि कनि था त हीउ सभु कुझु डाइवर्जन आहे, जेका करंट सूरत हाल आहे, जंहिंमें ख़ुदि अवाम जेका गवर्नमेंट जी कारकर्दगी आहे उनखे वठी करे जेको कुझु रिज़ल्ट साम्हूं अचे पियो, उन खां बचण जे लाइ, भॼण जे लाइ हीउ समूरो सियासी ॾेखाउ आहे। पीपल्स पार्टी बि उनखे सियासी ॾेखाउ पई चए, MQM बि उनखे सियासी ॾेखाउ पई चए, सियासी चाल पई चए, त हाणे इनखे कीअं जस्टिफाई कंदी गवर्नमेंट? नाज़िया, ॾिसो, तव्हां इंट्रो में मूंखे चयो त बिलावल भुट्टो साहब दावत ॾिनी त वज़ीर आज़म साहब अचे जिना हॉस्पिटल जो या अस्पतालुनि जो दौरो करे, ऐं पंजाब हुकूमत चाहे त असां हुननि खे हेल्थ सेक्टर में सपोर्ट करे सघूं था। मां हुनखे वेलकम कयो ऐं मां हुनखे चयो त आउं हुनजे बयान जी वेलकम कयां थो, पर इहा सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त पंजाब जी जेको गवर्नेंस आहे, सिंध जी आहे या सिंध में जेके सहूलियतूं पइनि, इहो अवाम ते फ़ैसिलो छॾियूं था, पर आउं हुन ते पॉइंट स्कोरिंग नथो करणु चाहियां। बिलावल भुट्टो साहब जॾहिं इहा ॻाल्हि करे थो त मतिलबु हू हुनजी ज़रूरत हुनखे छो पए अचे थी? असां त सियासत इन मामले ते करण ई नथा चाहियूं। असां चयूं था त सूबनि जो इख़्तियार आहे। मरियम नवाज़ साहिबा पंजाब जे वसाइल मां घटी पैसा माना ॾिना आहिनि, उअं ई ॿिया सूबा बि करे सघंदा अगरि फिज़िबल सम्झनि था, हू अवाम जे तकलीफ़ खे सम्झनि था 2 महीननि लाइ या 3 महीननि लाइ त ॾियनि, अगरि नथा ॾियणु चाहिनि त बि उन्हनि जी मर्ज़ी, पर अवाम डिमांड ज़रूरु कंदो। अवाम में एहसास महिरूमी, अवाम साराए पियो मरियम नवाज़ जे इन क़दम खे। ऐं नवाज़ शरीफ़ साहब पंहिंजे सुठे कम जी शुरूआति पंहिंजे घर मां कई आहे, त उनखे तव्हां उन नज़र सां ॾिसो त नवाज़ शरीफ़ साहब अगरि क़यादत करे पियो, हू चाहे थो त पाकिस्तान जे अवाम जा जेके इशूज़ आहिनि, महांगाई आहे या बिजली जा बिल आहिनि या गैस जा महांगा बिल आहिनि, उनखे दूरि कयो वञे। उन लाइ उनजी रहनुमाई वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां बि गॾु आहे, मरियम नवाज़ साहिबा सां बि गॾु आहे। ऐं असां यकीन ॾियारियूं था त असां सॼो वज़ीर आज़म इहो जेको मसइलो आहे महांगे बिजली बिलनि जो, उनखे असां दूरि कंदासीं ऐं इन्हनि दोस्तनि जी, ॿिन्ही पार्टियुनि जी जमायतुनि जे ताउन सां। ऐं MQM जो बिल्कुलु जेको कराची हैदराबाद में नुमाइंदगी करे थी, हू त चाहिनि था, हुननि खे अगरि सिंध हुकूमत अगरि ॾींदी छा MQM उन ते वेलकम न कंदी? आउं सम्झां वेलकम कंदी, ॿिया बि वेलकम कंदा। सो इनखे पॉज़िटिव ॾिठो वञे। इनखे सूबनि जे विच में को तफ़रीक़ या नफ़रत जी ॻाल्हि न आहे। इनखे मां सम्झां थो पॉज़िटिव जॾहिं ॾिठो वेंदो त सभिनी सूबनि जे अवाम खे फ़ाइदो थी सघे थो, जे अगरि जे करणु चाहिनि था। जे नथा करणु चाहिनि, सियासत करणी आहे, पोइ सियासत तव्हां असांखे चओ था असीं अव्हांखे पंजाब जहिड़ो करे, असीं अव्हांखे सिंध जहिड़ो करे था ॾियूं पंजाब, त असीं जेकॾहिं पंजाब जी अवाम खे रिलीफ ॾियूं पिया त इहा सियासत थी न थी, इहा का माना सूबनि जे विच में तफ़रीक़ न थी। इहो हुनजो वसीला आहिनि, हुन पंहिंजे सूबे जा न। तव्हां बि ॾियो, तव्हांखे केरु झलींदो, केरु रोकींदो तव्हांखे? रुकावट है खेल साहब को आपने सुना कि सूबे कर सकते हैं, फिर रुकावट कहाँ है? और आज जो कहा गया सिंध गवर्नमेंट की जानिब से कि सस्ती बिजली की फराहमी हम करना चाहते हैं, लेकिन वफाकी गवर्नमेंट उसमें रुकावट बनी हुई है। बेग साहब जी, बेग साहब जी हाँ, ये 2 बातें तो खालिदा साहब ने जो कही, मैं भी उस मीटिंग में मौजूद था। वज़ीर आज़म साहब ने कहा है कि बिजली की कीमतों को हम किसी भी अंदाज में रिव्यू कर रहे हैं, और सरचार्ज जिसकी वजह से ये बोझ पड़ रहा है सर्कुलर डेट का, और फिर कीमत बढ़ानी पड़ती है बार बार बिजली की सार्फिन के लिए, तो वो IPPs और सरचार्ज का मसला भी उसमें बहुत ही तेजी से काम हो रहा है। लेकिन इस वक्त इस पोजीशन में हम नहीं है कि कोई हतमी बात बतला सके। दूसरी चीज, सैलरी क्लास की जो इनकम टैक्स है, वो खुद वजीर खजाना साहब ने या वजीर आजम साहब ने भी कहा कि मुझे एहसास है कि ये ज्यादती हुई है और ये बोझ ज्यादा डाल दिया गया है, तो उस पर भी काम हो रहा है। तो हुकूमत जहां जहां भी जैसे जैसे रियलाइजेशन होता है अपने वसाइल को देखते हुए वो कर रही है। पहले भी वफाक ने 200 यूनिट वालों को 3 महीने के लिए जो बिजली सस्ती देने का ऐलान किया था, उससे 50 अरब रुपए की सब्सिडी
उन्होंने मुखियाती मंसूबों से कटौती की थी। और अब ये जो सीएम पंजाब ने किया है वो 45 अरब रुपए की कटौती की है उन्होंने। और ये 500 यूनिट वाले लोगों के लिए है। तो हर सूबा अपने लोगों को रिलीफ फ्राहम करने की कोशिश बिल्कुल कर रहे हैं। हमारे यहाँ अंदाज थोड़ा डिफरेंट है। सिंध में हम मेडिकल के शोबे को ज्यादा फाल बना रहे हैं और उसकी गवर्नेंस वर्ल्ड क्लास हम लेवल पे ले आए हैं और फखरे आज हम कहते हैं कि उसको स्टडी करें। लेकिन और बिग हम सर, फिर और दूसरे अपने मसाइल का क्या होगा? उसको रिप्ले जी, जी किसी एक जगह पे रहेगी, किसी एक सेक्टर पर रहेगी, तो फिर बाकी मसाइल का क्या होगा? ये जो सवाल बार बार उठाया जा रहा है कि तो मैं सूबा एक कर बात है ना, हम बाकी चीजों में भी देखिए जो वादे किए गए हैं। बिलावल साहब ने इलेक्शन के दिनों में जो सस्ती बिजली की बात करी है, जो सोलर पैनल की बात की है और जो बाकी है, वो इंशाल्लाह उसको पूरा करेंगे। उसमें आप नहीं देखेंगे कि हम ने वो बातों को नजरअंदाज कर सकें। ठीक है सर, लेकिन एक ब्रेक मुझे लेना है और ब्रेक के बाद वापस आते हैं तो फिर गुफ्तगू को यहीं से कंटिन्यू करते हैं। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर के प्रोग्राम में भली कार। शबीर साहब, छा चवंदो जेका ॻाल्हि साम्हूं अचे पई त अव्हां बि सम्झो था त वाकई सूबनि जो ही कमु आहे, छाकाणि त सभिनी खे ख़बर आहे त मुल्क अंदरि बिजली वारा जेके समूरा कम आहिनि उहे ज़ाहिर आहे वफ़ाक़ वटि आहिनि, वफ़ाक़ वटि ज़िम्मेवारी आहे। पर जेका ॻाल्हि बार बार साम्हूं अचे थी त हिनखे इख़्तिलाफ़ जी नज़र सां ईअं न ॾिठो वञे। असल छा आहे त नाज़िया ॾिसो न, ही फेडरल सब्जेक्ट आहे जेको पावर जेको आहे बिजली जो आहे। त एतिराज़ इहो आहे त फेडरल गवर्नमेंट ज़ाहिर आहे, फेडरल गवर्नमेंट बि PML NG आहे ऐं जेका प्रोविंशियल गवर्नमेंट पंजाब जी उहा बि PML NG आहे। जॾहिं उहो सूबे मां करे सघनि था, रिलीफ ॾियनि सघनि था आवाम खे, त पोइ वफ़ाक़ में छो कोन था? उहो एतिराज़ रुगो इहो आहे। एतिराज़ असांखे इहो न आहे त छो ॾिनो वञो। सुठी ॻाल्हि आहे आवाम असांखे ख़ुशख़बरी अगरि पंजाब जे ग़रीब आवाम जे में फ़ाइदो थियो त असांखे ख़ुशी आहे। पर असीं इहो चाहियूं था इहा ख़ुशी सिंध जी ग़रीब आवाम खे बि मिले। यही जेका ख़ुशी आहे उहा बलूचिस्तान जी ग़रीब आवाम ऐं KPK जी ग़रीब आवाम खे बि इहा ख़ुशी मिले। त बसि असीं इहो ई चाहियूं था। त इहो वफ़ाक़ जी ज़िम्मेदारी आहे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त हाणे चवनि था त ही प्रोग्राम हलनि पिया, असीं कोशिशि कयूं था, ख़ुदा करे ईअं थिए। पर मां त पंहिंजी ॻाल्हि कंदुसि पंहिंजी पार्टी जी। ज़ाहिर असांखे बि जीअं खेल दस्त साहिबु चयो त मैंडेट मिलियो आहे कराची हैदराबाद। ज़ाहिर आवाम जी तवक़ात आहिनि, तवक़ो आहे। त हिन जे करे असीं त जेको असांजो हाल आहे, तव्हां जेतिरी बि बजट स्पीचिस में तव्हां ॾिसो MQ जेतिरो ॻाल्हायो आहे असेंबली, चाहे उहा सूबाई असेंबली हुजे सिंध जी या वफ़ाक़ जी क़ौमी असेंबली हुजे, ऐं केतिरी प्रेस कॉन्फ्रेंस, अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे फारूक सत्तार साहिबु, कल्ह बि मुस्तफ़ा कमाल साहिबु जेका 2 ॾींहं प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उहो असीं आवाम जी नुमाइंदगी कयूं था जेतिरो असांजे वस में आहे। असीं ज़ाहिर हुकूमत खे चई सघूं था, असीं हुकूमत जा असीं पार्ट बि आहियूं, विड़ी त कोन था सघूं हुकूमत सां। त असीं इहो चाहियूं था ग़रीब आवाम जो जेको भलो थिए। मुतमइन आहियो जिन कदमनि जो ज़िक्र खेल साहब कयो त समूरी जेका प्रायोरिटी आहे हिन वक़्तु आवाम खे रिलीफ ॾियण में ऐं ख़ासि करे बिजली महांगा बिल फॉरएवर जे लाइ कोशिशि कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी त मायूसी जो इज़हार करे चुकी। कुझु ॾींहं अॻु बि हुननि ॻाल्हायो त असीं टफ टाइम ॾींदासीं, छाकाणि त वाइदा न पिया पाड़िया वञनि। MQM सम्झे थी त जेके वफ़ाक़ पारां वाइदा थिया उहे पाड़िया पिया वञनि आवाम सां। ॾिसो, हेल्दी कंपटीशन थियणु घुरिजे। अगरि पंजाब सुठो कमु करे थी पंजाब हुकूमत, त वाकई इहा तकलीफ़ करणु घुरिजे सिंध जी हुकूमत खे, सिंध गवर्नमेंट खे, KPK जे बलूचिस्तान। ऐं जेका सिंध हुकूमत सुठो कमु थी करे त हुनखे तकलीफ़ करणु घुरिजे। बेसिकली त इहो त असांखे पाकिस्तान खे मज़बूत ऐं बहितर असांखे ठाहिणो आहे। बट इहा त रुॻी ॻाल्हियूं आहिनि। अगरि इहे तव्हां ॻाल्हि कयो था रुॻी हिकिड़ी NICVD जी हिकिड़ी तव्हां मिसाल था ॾियो, NICVD खे अलावा छा आहे? तव्हां ॾिसो न, लाड़काने हाणे बिलावल साहिबु जेका ॻाल्हि कई आहे त तव्हां कराची अचो, PM साहिब खे दावत ॾिनी आहे त तव्हां विज़िट कयो कराए, असीं मदद करण जे लाइ तव्हांखे तयारु आहियूं पंजाब हुकूमत जे लाइ। कराची छॾियो, तव्हां लाड़काना जेको तव्हांजो ज़िलो आहे, तव्हां लाड़काने जी सूरत हाल मां चैलेंज सां चवां थो, ऑन एयर तव्हांजे चैलेंज जे तवसर सां चयो त तव्हां ॾिसो त सही जेका लाड़काना अस्पताल जी जेका सूरत हाल आहे। रुॻो ख़ाली लाड़काने जो नालो हिन जे करे वरितो आहे त लाड़काना हिकिड़ो पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। बाक़ी ॿिनि सूबनि में तव्हां ॿिया जेका ज़िला आहिनि, तव्हां सूरत हाल त ॾिसो वञी अस्पतालनि जी ऐं स्कूलनि जी एजुकेशन। तव्हां चओ था हिकिड़ी प्रायोरिटी असां कमु कयूं था हेल्थ मां, एजुकेशन हुजे, हेल्थ हुजे, कहिड़ो बि सेक्टर हुजे। 16 साल थिया आहिनि हुकूमत कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। चवनि भले कुझु बि पंहिंजे मुंहुं त असां हीउ कयो आहे, हू कयो आहे, बहरहाल आवाम मुतमिन न आहे। रुॻो पिननि ते तव्हां लॻाए छॾियो आहे। ATM जे अॻियां सिंध जी ग़रीब आवाम बीठी आहे। बाबा तव्हां इहो रोज़गार एतिरा पैसा तव्हां ख़र्चु कयो था, अहिड़ी का पॉलिसी ठाहियो, अहिड़ो विजन हुजणु घुरिजे
त जेका फॉर एवर मतिलबु गवर्नमेंट बि जंहिंमां मज़बूत थिए ऐं सभु पंहिंजे रोज़गार सां लॻनि, छो ATM जे अॻियां उहे मायूं बीठियूं हुजनि। त इहे थोरी बसि विजन जी हिकिड़ी मां सम्झां थो हिकिड़ी कमी आहे। ऐं तव्हां ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां पढ़ो था, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी मां पढ़ो था, तो रुगो पर उनखे सिंध गवर्नमेंट में विनो विजन जी खोट सम्झो पिया आहे या ओवरऑल फेडरल लेवल ते बि उहा विजन जी खोट तव्हांखे नज़र अचे? सॼे पाकिस्तान ॾिसो, अगरि विजन हुजे, पाकिस्तान जी लीडरशिप तो अॼु पाकिस्तान खे 77 साल थिया आहिनि न। पाकिस्तान खां पोइ जेका आज़ादु थिया आहिनि, बांग्लादेश जी मिसाल मां वठां, जेको हींअर इनकलाब आयो आहे 25 साल खां पोइ आज़ादु थी वियो बांग्लादेश। अवां पाण हुकूमत बांग्लादेश जी सेटअप जो हिसो आयो, इहो विजन ठाहिण में छो न MQM को कंट्रीब्यूट करे पई ऐं छो न सभु पार्टियूं मिली करे जेके हुकूमत जे सेटअप में जॾहिं बि इक़्तिदार मिलियो आहे, कंट्रीब्यूट छो न पियो करनि अहिड़ो विजन ठाहिण में? तव्हां ॾिसो न, जॾहिं बि MQM खे इक़्तिदार मिलियो आहे, पावर मिलियो आहे, उहो खणी मेयरशिप जो हुजे, नाज़िमशिप जो हुजे, MQM कमु करे ॾेखारियो आहे। MQM वटि विजन आहे, पर असां ज़ाहिर आहे असां वटि अगरि पाकिस्तान जी सॼे पाकिस्तान जी अगरि असांखे कहिड़ो मौक़ो मिलंदो त इनशाला उहो बि असीं करे ॾेखारींदासीं। पर हाणे ज़ाहिर आहे हिते जेका सूबाई हुकूमत उहा पाकिस्तानी पीपल्स पार्टी जी आहे ऐं वफ़ाक़ मां ज़रूरु हिन जे करे असां इताद कयो आहे त हिन हवाले सां कुझु न कुझु असीं अवाम खे रिलीफ ॾियारे सघूं। मिले पियो अवाम खे रिलीफ? जी, उहो अवां सम्झो पिया त मिले पियो? अञा ताईं न मिलियो आहे, बिल्कुलु न मिलियो आहे अवाम खे रिलीफ, बिल्कुलु न मिलियो। 6 महीना थी विया आहिनि, ख़ुदा करे मिले। अगरि हुकूमत हुकूमत जे को शक न आहे, इन जे करे हुकूमत छो शक कयूं, असीं पाण हुन जा पार्ट आहियूं, पर कोशिशि जारी आहे। उहा हाणे ॾिसो कोशिशि जॾहिं नज़र ईंदो, अवाम खे नज़र ईंदो त असीं बि मुतमइन थींदासीं ऐं असीं बि चई सघूं था पंहिंजी अवाम खे, पंहिंजे वोटरनि खे त तव्हां ॾिसो हुकूमत तव्हां असांखे वोट ॾिना, असां पाकिस्तान नून लीग सां हुकूमत मां असां हुननि सां गॾु आहे ऐं असां इहो करे ॾेखारियो आहे। ऐं 6 महीना अञा ताईं कुझु न मिलियो आहे। 6 महीननि में अञा ताईं कुझु न मिलियो आहे। खेल साहब पंहिंजो माइक काइंडली अनम्यूट कजो। 6 महीननि में अञा ताईं अवाम खे को रिलीफ न मिलियो आहे। अवां जा इत्तेहादी था चवनि, MQM हुजे, पीपल्स पार्टी हुजे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, सॼे मुल्क में बिजलीअ जे हिकु जहिड़े रिलीफ जो मुतालबो कयो आहे। जमायत इस्लामी 28 तारीख़ ते मुल्कगीर एहतजाज जो ऐलान कयो आहे। उहो अॻु बि एहतजाज करे चुका, हिकु मुआहिदो बि थियो। उनखां सवाइ असां जेकॾहिं ॾिसूं था खेल साहब त हिन समूरनि हित थिया उहे वाइदा जेके इलेक्शन जे ॾींहंनि में इलेक्शन कैंपेन्स में न कया विया। पर हाणे जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु समूरे मुल्क में सावणी जी बरसातुनि भेरो ॿीहर तबाहीअ जी नई तारीख़ लिखणु शुरू करे ॾिनी आहे। रुगो सिंध जो जेकर ज़िक्र कयूं था त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेको सिलसिलो हलियो आहे, 16 माण्हू पंहिंजी हयाती विञाए वेठा आहिनि। उनखां सवाइ पंजाब तमामु घणो मुतासिर आहे, बलूचिस्तान बि तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं इम्कानी का बि सूरत हाल अञा बि डेवलप थी सघे थी, कर खणी बीठल आहे। त हाणे इन ॾिस में ज़ाहिरा सूबा बि ॾिसनि पिया वफ़ाक़ ॾे त असांखे सहकार जी ज़रूरत आहे। कहिड़ो प्लान जोड़ियो पियो आहे? जेका ॻाल्हि जीअं शबीर साहब कई त विजन जी खोट हर शइ में नज़र पई अचे, उनखे कहिड़े रीति गवर्नमेंट ॾिसे पई? मुस्लिम लीग की अकेली हुकूमत न आहे ऐं कैबिनेट जो हिसो आहे। MQM फेडरल हुकूमत में वेठी आहे गॾु, कैबिनेट में जेके फ़ैसिला थियनि था या पार्लियामेंट जे अंदरि जेके बि फ़ैसिला थियनि था, गॾियल फ़ैसिला थियनि था। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जेको 16 महीननि जी हुकूमत हुई तॾहिं बि असां गॾु हुआसीं। पाकिस्तान डिफ़ॉल्ट थियणु वञे पियो, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिब जी क़यादत में असां पाकिस्तान खे डिफ़ॉल्ट थियण खां बचायो। तव्हां ॾिसो त जॾहिं पोणा 4 साल जी हुकूमत में सिफ़ारती तौरु असां दुनिया में तनाव थी वियासीं, बिलावल भुट्टो साहब वज़ीर ख़ारजा वज़ीर आज़म जी क़यादत में हुन पंहिंजो बहितर कमु कयो। त उहो उनखां पोइ हीउ तसलसुल आहे हिन हुकूमत जो। ऐं हुकूमत ॾींहुं राति इहा कोशिशि करे पई जेके माण्हुनि जा मसइला आहिनि, ज़ाहिर मुश्किल फ़ैसिला थिया आहिनि। महांगाई जो अहसासु तव्हां 2023 में महांगाई 28% हुई, हींअर 11% ते पहुती आहे। त महांगाई हुजे या बिजली जा बिल, सभिनी मसइलनि खे असांखे उन्हनि जो अहसासु आहे, असांखे इदराक आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु पंजाब जो। जेकी ॻाल्हि तव्हां कारकर्दगी सूबनि जी मां बार बार चवां थो, तव्हां ॾिसो लाहौर में गुज़िरियल 2 हफ़्ता पहिरीं बरसाति पई हुई, तमामु रिकॉर्ड तौरु बरसाति पई, पर शाम ताईं सॼे लाहौर खे साफ़ु कयो वियो। वज़ीर आला साहिबु सॼो ॾींहुं लाहौर शहर में हुई ऐं हुन पंहिंजो एडमिनिस्ट्रेटिव ते हुन तारुक वरितो। कल्ह तव्हां लालकाणो सखर ॾिसो, सॼा 2 ॿुॾी विया शहर। हाणे इहो कमु उतां जी मुक़ामी इंतिज़ामिया जो आहे। इहो सूबाई अलाह न करे का एॾी वॾी माबोड अचे थी या कुदरती आफ़त अचे थी त वफ़ाक़ी हुकूमत तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं गुज़िरियल साल जेको बरसातुनि जे करे पाणी आयो, जेको नुक़सानु थियो, वज़ीर आज़म साहिबु इंतिज़ामी दौरनि ते केतिरा दफ़ा सिंध आयो, सॼी दुनिया जो नज़रूं उन्हनि ॾे पंहिंजो केस रखियो ऐं डोनर खे वठी आयो
ऐं उन्हनि पूरी कोशिशि कई NDA में जेके बि इदारा हुआ सूबनि सां गॾिजी ताउन करे उनखे कोशिशि कई त उनजी बहाली थिए। सो ॻाल्हि इहा आहे त अलाह न करे अहिड़ी का वरी आफ़त अचे, पर जे नंढियूं बरसातूं इन सिता ते पवनि थियूं त इहो मुक़ामी हुकूमतनि जो कमु आहे, लालकाणे जी इंतिज़ामिया जो कमु आहे, सूबाई हुकूमत जो कमु आहे। उहो उन में तव्हां चओ त साईं वफ़ाक़ पंजाब में थिए पियो, हिते नथो थिए, पोइ इहा अहसास महरूमी न आहे, इहा मां सम्झां थो पोइ नाअहली नालाइकी इन ते पंहिंजी कारकर्दगी खे बहितर करणु खपे, पंहिंजे इदारनि खे मज़बूत करणु खपे, बलदियाती इदारनि खे मज़बूत करणु खपे, एतिरो सिस्टम जोड़णु खपे त पाणी जेको सो कढियो वञे या मशीनरियूं लॻायूं। इहो तव्हां उनखे हुन सां न जोड़ियो, गवर्नर सां या इहो मर्कज़ सां न जोड़ियो। हा, मर्कज़ खे जॾहिं बि का अहिड़ी का आफ़त ईंदी कुदरती किथे बि ईंदी, वज़ीर आज़म साहिबु NDA में सभु पंहिंजो इदारा कोशिशि कंदा ऐं अलाह न कंदो अहिड़ो वरी पाकिस्तान में अहिड़ो। बेग साहब खां खेल साहब इहो सवाल कयूं था त 15 साल उन्हनि जे गवर्नमेंट खे थिया आहिनि सिंध अंदरि, छो न अहिड़ो सिस्टम जुड़ी सघियो आहे? पर ही जेका सूरत हाल जंहिंजो असां ज़िक्र कयोसीं बरसातुनि वारी, रुगो सिंध अंदरि कोन्हे, पंजाब में भी ऐं उनखां सवाइ बलूचिस्तान में भी नज़र अचे पई सूरत हाल। बेग साहब क्या कहेंगे, क्या रिस्पॉन्ड करेंगे इस पर, क्यों नहीं सिस्टम जुड़ सका? अभी शबी साहब ने ये भी बात की कि आपने वज़ीर आज़म साहब को आज बिलावल भुट्टो साहब ने कराची के दौरे की दावत तो दी है अस्पताल देखने के लिए, लेकिन क्या पीपल्स पार्टी ये चैलेंज एक्सेप्ट कर पाएगी कि वो कराची के अलावा जो सिंध के दूसरे अजला हैं, सिंध के दूसरे हिस्से हैं, वहाँ पर भी इसी तरह से जेनरसली विजिट की कोई दावत दे सके वज़ीर आज़म साहब को? लड़काना की दिलवा जी देखें, इसमें आप मुस्बत अंदाज में इस चीज़ को लें, ये जो दावत की ये जो बुलावा दिया था या दावत दी थी, ये स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज जो सिंध सूबे में दुनिया से मंगाई गई हैं और गुड गवर्नेंस के जिसका हर सतह पे एतराफ़ हुआ है टॉप ऑफ द टॉप प्रोफेसर्स और मेडिकल एक्सपर्ट्स ने, तो ये फखरिया आप एक पाकिस्तान का एक सूबा है और फखरिया ये बताना चाहते थे कि यहाँ पे ये जदीद फैसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट हम आवाम को दे रहे हैं। एक चीज़ तो मैं नाजिया बतला दूँ, हमें ये तरीका छोड़ना होगा कि अगर पंजाब ने बिजली में 45 अरब रुपए की रिलीफ दिया है 14 रुपए, तो जी सिंध भी दे, या सिंध ने क्यों नहीं दिया? सर आपने खुद ही ऐलान किया था पीपल्स पार्टी ने कैंपेन में कि हम 300 यूनिट वोट देंगे। देखिए आज सवालात भी पीपल्स पार्टी खुद ही उठा रही है। हर सूबे की अलग नीड्स हैं, हमारे तरजीहात अलग अलग हैं और उसके हिसाब से वहाँ के जो चीफ मिनिस्टर और इंतजामिया है और हमारी पार्टी के जो चेयरमैन साहब हैं वो दिन रात लगे हुए हैं। कभी कौन सी चीज़ पहले हो जाती है किसी सूबे में किसी सूबे में, तो हमें नकल ये चेस करने की ज़रूरत नहीं है। हाँ, जो चीज़ की ज़रूरत है वो ये है कि रिलीफ मिले, एक गरीब को रिलीफ मिले, महंगाई में कमी हो किसी तरीके से। लेकिन बेग साहब अभी सॉरी टू इंटरप्ट यू जी, बेग साहब सवाल सुन लें कि आप ही ने कैंपेन्स में पीपल्स पार्टी ने ऐलान किए थे, आपने कहा कि चेस नहीं करना चाहिए, बाकी ये होना चाहिए कि ज़रूर हम ऐसी अच्छी रिवायत के हिसाब से सब हर कोई सूबा अपनी अपनी नीड्स के हिसाब से काम करे, तो खुद ही तो ये ऐलानात किए गए थे। पंजाब, फिर हमने देखा कि पंजाब से भी एक ऐलान सामने आया मुफ्त बिजली देने का, सिंध ने भी ऐलान किया मुफ्त बिजली देने का, जो अभी तक सिर्फ ऐलानात हैं। तो और साथ साथ ये भी कि आपने जिक्र किया कि स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज़ दी जा रही हैं सिंध में सेहत के वाले से, NICVD या दूसरे इस जैसे जो इदारे हैं उनको अप्रिशिएट भी किया जाता है। लेकिन अब मसला ये आ रहा है कि 15 साल से ज़्यादा हो चुका अरसा पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत को, अगर सिर्फ ये कहा गया सारा फोकस सेहत पे लगा दिया या सिर्फ NICVD और जिना अस्पताल पे लगा दिया, तो बाकी मसाइल को कौन देखेगा? अभी कल से हम देख रहे हैं 2-3 दिन से बरसातों ने जो हाल किया है, आप सखर को देखें, आप लाड़काना को देखें, आप दूसरे शहरों को देखें, तो उस सिस्टम को किसने बनाना था? वो भी तो सिंध गवर्नमेंट की जिम्मेदारी थी। देखें, कराची में कम से कम आप कह सकते हैं कि फ्लड की सूरत हाल नहीं हुई। कराची में बारिशों से वो हौलनाक सिचुएशन नहीं हुई जो पिछली बारिशों में हुई थी। ये वो एडमिनिस्ट्रेटिव मेजर्स हैं जो लिए गए हैं। मेयर कराची ने अपनी टीम को जितना तैयार करके रखा और जो इंतज़ामी इक़दाम लिए गए हैं उसकी वजह से आज आप देखें कराची में आपको बारिश हुई है लेकिन पानी
नहीं नजर आया, ब्रेकडाउन्स भी कम हुए, फ्लड की सूरत हाल नहीं हुई, और जो अम्बात वगैरह होती थी अल्लाह ताला ने उससे भी महफूज रखा। तो चीजों में बेहतरी आ रही है। लेकिन बेग साहब और- बाकी सिंध का क्या होगा? कराची सिंध नहीं, का कराची के आप कैपिटल देखें, है। सारे रोड टूट गए, जो कारपेट की जी। थी सारे टूटे हुए हैं रोड, और थोड़ी दिन की बारिश हुई थी उसमें जो हाल देखा ना, हम थोड़ी देर की बारिश में क्या हुआ कराची में। जी बेग मुझसे साहब, बात शबीर कर रहे हैं साहब, आप? बेग साहब, शबीर साहब कुछ कह रहे थे कि कराची में तो खैर उतनी बारिशें नहीं हुई जितना कहा गया, लेकिन इसके अलावा भी वो जिक्र कर रहे हैं कि हमने देखा कि कराची में मुख्तलिफ जो रोड्स थे, मुख्तलिफ एरियाज थे, उनका क्या हाल हुआ इस कदर कम बारिश के बाद भी। देखिए, हमारा इंफ्रास्ट्रक्चर पुराना है, और उस पुराने इंफ्रास्ट्रक्चर में तोड़ फोड़ इज एक्सपेक्टेड। आपने कोई जदीद मॉडर्न नहीं है। ये कराची में जिस रफ्तार से शहर फैला है और जिस रफ्तार से लोग आए हैं, उस रफ्तार से न इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो सका और ना उसको मरम्मत की गई। लिहाजा जब भी इस तरह की मानसून होती हैं तो सबसे पहले इम्पैक्ट जो नजर आता है, जो मुंह चढ़ाता है, वो आपकी सड़कें हैं, वो आपका इंफ्रास्ट्रक्चर है। लेकिन देखना यह है कि पहले से बेहतरी हुई है। मुझे याद है डिफेंस में आधी आधी बिल्डिंगें डूबी हुई होती थी खैबान बुखारी वगैरह में। अल्लाह का फजल है कि इस बार ऐसी कोई सूरत हाल देखने में नहीं आई। हम ये नहीं कह रहे कि सब चीज बहुत सही है, हम ये जरूर कह रहे हैं कि कुछ एरियाज में बेहतरी आई गई है, और बिलावल साहब ने जो वादे किए हैं उन्हें पूरा करना है। जब भी उन्होंने हमारे साथ बैठ के असम्बली में हम लोग साथ होते हैं, और उसके अलावा पार्लियामेंट्री पार्टी की मीटिंग्स में हम साथ होते हैं, हमारे अपने भी वादे हैं जो हमने अपने अपने इलाकों में निकले, और उनके भी वादे हैं जो उन्होंने सूबे और मुल्क हैं, और वो उसको पूरा करेंगे। ये मैं ठीक आपको बेग साहब, ये वादा अवाम करता भी हूं। इंतजार में कि वादे कब वफा होंगे। शबीर साहब, अवां जो फाइनल कमेंट वठंदड़ आए बेग साहब ते ॻाल्हि कनि पिया त पहिरें खां बहितरी आहे, दावा नथा पहिरीं कयो, खां पहिरें खां बहितरी बहितर आहे। पहिरीं खां बहितरी हिन साल त बारिश न थी है ना। जी, तव्हां ॾिसो 90 किथे 80 किथे 100 मिलीमीटर बारिश थी आहे, कराची में नथी आहे, पर उन खां सवाइ असां ॾिसूं था सिंध जा बाक़ी ॿिया हिसा। डीएचई जी ॻाल्हि कनि पिया खैबान बुखारी जी, त हींअर ठीकु आहे, त हीअं बारिश कोन थी आहे डीएचई में, बारिश कोन थी जी। आहे। ऐं हुन मां सिंध गवर्नमेंट जो कहिड़ो कमाल आहे, हिते कंटोनमेंट जेका नाला हींअर ठाहिया आहिनि, पर बारिश बि कोन थी आहे। मशीनरी हेवी मशीनरी हिननि ख़रीद कई आहे, पर ॾिसो कंपेयर तव्हां कयो इन 16 सालनि मां सम्झा थो हुन ॻाल्हि खे मां एग्री कंदुसि। खेलदास साहिब जी जेका ॻाल्हि आहे, त तव्हां ॾिसो आवाम ते छॾे ॾियो न त कहिड़ा कम थिया आहिनि। तव्हां पंहिंजे मुंहुं भले कुझु बि चओ, असां हीउ कयो हू कयो, पर आवाम मुतमिन न आहे। सिंध जी आवाम परेशान आहे। उहो कहिड़ो बि खातो हुजे, एजुकेशन जो हुजे, हेल्थ जो हुजे, रोड रस्तनि जो हुजे, आवाम ख़ाली आवाम मुतमिन हिन जे करे कम थिया आहिनि कोन। हाणे हीअ चवनि था सॼे ॾींहुं लॻे पई आहे पीपल्स पार्टी, हाणे अलाए कहिड़े कमनि में लॻी पई आहे, हिननि खे ख़बर। बहरहाल आवाम जी कमनि जे लाइ पीपल्स पार्टी कोन लॻी पई आहे। सही, ठीक शबीर साहब, अवां जी वरी महिरबानी। पीपल्स पार्टी तॾहिं जवाबु ॾिनो हो त असांजा एक्शन्स असांजा लफ़्ज़नि खां वधीक ॻाल्हाइनि था। खेल साहब नाज़रीन जो मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूद हुआ, मिर्ज़ा इख्तियार बेग साहब भी हुआ। आप दोनों का भी बहुत शुक्रिया। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू हुआ ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।